सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। सभिन हमरान के गड करे फायरिंग के पासे वठी हलो। पक्क समझो तो ते मूसा है, अज बचण न घुर्जे। अचो हे निभागन मूसा जे मथा हमलो त नाहे कयो। इस बहावल ला खेर कंदो। माई बेगुल खैर ताहे छो न्यापो मुड़े कयो थई। मां तोड़े छाजे लाल न्यापो मोकलींदस मुआ लुधड़ा। मन सालू कूड़ आयो। ओ बेअकुला अदा तोखे हेडे मोकले ओडे वनी तू वारी माईअ सां कचहरियूं कंदो हूंदो इने बचुलड़ीअ सां। कमीनो कहीं जाए जो लीबी खे तो मुझाए अजू फट मारी दो सांसू फट। कादे कादे बीहु तो पे कमा थगल हलवा आहे जेको कम आहे जल्दी बुधा। अरे बल्ली बा तो चवा त बा वेठो वादो आई वादो मालूआ कोते आचार बोले जी इज्जत शहर में आहे काने इने जे करे बाचा थो त तू मुखे रेस वट कमदारी वठी दे त मां पंहिंजे कम सां लगी वजा आहे। मां मु वया छा जो तोखे कमदारी वठी जा। लीमो मिठन सां मिठो आ ऐं खटन सां खटो आ। भला जे न खुदा न खासा तू मरी पई को त आटू भी तक बा कमदार थी आई छा न आहे। अरे अल्लाह खैर करे मां छो मरदुस। अरे यो मु बिछाल लो मैं जट या खबर का नहीं न भला एक गाल बुदा बिछाल त नहीं सके तो न। अरे बुदा आहे कि ना है। अरे मुझो दिमाग कम न थो करे या खबर थई मुझे दिमाग में हींअर छा थो हले तू सोचे न थो सगी। मुखे बुदा भला तुझे दिमाग में छा थो हले खबर त पे। सालू ऐं बचुल हथ हथ में ॾेई ऐं झुमरियूं था हणनि। छी 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 बार का खुदाई पई केलो गद तो सोची सफा को जट ही अला छा आहे। मां सोचा थो त गद चीज परे थी मुखा ना मुझे परे थी मां चो मुझे कमदारी मुझे परे थी मुझे कमदारी बारे में छुटी दे। अरे बार पे रुमाल ते फिट कयो हलो ठीक आ इनके पूछो करे था वा उगदासी ठीक आ का गाल है। अरे अरे भागा लीमा हाथ काढ मां चवाए तो हाथ काढ ने भागा। हथ कोन थो कढाए इहो मूंखे ॿुधा हुते छा पियो करी दरवाज़े ते। अरे हाथ काढ त ॿुधाई आहिनि बाचुला जो दीदार पियो कयां। दीदार पियो कयां जेस ताईं ने सालू खे बंदूक न हणंदुसि न तेस ताईं हिन मां जान न छुटंदी। इहो हाणे मूं सोचियो आहे। साईं नैना जी खबर पई तो उनके पकड़ियो त नहीं या न। न दरना बेगम अञा ताईं नैना ऐं मूसा मुंहिंजे हमरान खे हथ न आया। हा बाक़ी हाणे घणो वक़्तु बची बि कोन सघंदा। एतिरनि माण्हुनि हूंदे बि अञा उनखे पकड़े न आहिनि सघिया। सरना बेगम जेकॾहिं हुजनि हा खुलियल मैदान में त गॾो को हथ अची वञनि हा आहिनि जबल में। ऐं तोखे इहा बि ख़बर न आहे त पहाड़नि में पुलिस बि ॾुआरनि खे गिरफ़्तार न करे सघंदी। साईं एतिरा माण्हू आहिनि उनजे पुठियां त पोइ तमामु जल्द हिते मारे खणी ईंदसि। छोकिरी मथां नज़र रख ऐं हा घणी सख़्ती बि न कजांसि त किथे वञी मीर खे इहो न ॿुधाए त राति ॾींहुं हुन ते तशदुद थींदो हुयो। ऐं जेकॾहिं मीर खे तव्हां ॾिनी न छोकिरी त मीर अहिड़ो ख़र दिमाग़ आहे जो भर में वेही ॾींदो बंदूक। साईं अवेल सवेल हुन छोरीअ खे दड़का ॾींदी आहियां बाक़ी मूं हुनजे मथां हथ न आहे खयो। केॾी महिल जो मुर्ब त केॾी महिल दड़को था मार कोई ॾींदी रहो जीअं छोरी हिते माठ में रहे।
भागो मुंह में मुंह चवंदा आहिनि त टिॾिनी कुती सूर जे मुंह में भॼ घुलण भॼी अचां छॾा। भागे तुंहिंजो घुमण फिरण सभु हराम करे छॾियो आहे। तव्हां ॼा कंहिंखे ॼा जे नवाब खान खे तव्हां थो ॼा त उब तो माटे को छो जो नवाब खान जो सोरो आहे न त माने टंगू ॿाहूं भनी छॾियां। तुंहिंजी कुलाणी चाल सफ़ा बेमिसाल। सलीम का बि ॻाल्हि सम्झ में न पई अचे त असांजे हिन संघर्ष सां हीउ छा पियो थिए। वॾे खां पोइ असां सभु निंधणका बणिजी विया आहियूं। सलीम छा इहा हक़ीक़त आहे त सिजावल खान मरी चुको आहे? यार मूं तो वांगुरु ई इहा अफ़वाह ॿुधी आहे। त पोइ काॾे गुम थी वियो आहे सिजावल खान? रहीम इहा त का बि ख़बर न आहे। जेकॾहिं सच में सिजावल खान मरी वियो आहे न त पोइ तव्हां पंहिंजे पाण खे हाणे निंधणका सम्झो। नवाब खान हाणे कंहिंखे बि बख़्श कोन कंदो। रहीम जेकॾहिं इन नवाब खान खे पूरो कयो वञे त पोइ छा थो सम्झे? नवाब खान में केर बि हथ विझण लाइ तयार ई न आहे। मूं बख़्शल ई दरिया खान ते ज़ोर विधो पर उहे बि यार लटाईंदा वरितनि। रहीम जेकॾहिं न मां ॿाहिरि निकितुसि त पोइ इन नवाब खान खे बख़्श न कंदुसि। उहे भले विढ़ंदे विढ़ंदे छो न मारिजी वञा। नवाब खान जी ताण में मां बि आहियां। जेकॾहिं सलीम अची वञे न मुंहिंजे फर में त बख़्शाऊं बि कोन कंदसि हुनखे। तूं हिन दुश्मनी खां परे रहो, पाण खे नुक़सान में न विझ। सलीम यार जेको थींदो ॾिठो वेंदो। बहरहाल तोखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे त हुकम कजे। रहीम भाउ फ़िलहाल त कंहिं बि शइ जी का बि ज़रूरत न आहे, पर जे ज़रूरत पई न त पोइ तव्हां जहिड़नि दोस्तनि खे ई चवंदासीं। अकबर मूं तोॾे न्यापो कयो, तो अचण खां इनकार छो कयो? लाला मां तो तरफ़ अचण जो पाबंद न आहियां जो तुंहिंजे चवण ते अचां। तोखे पाबंद थियणो पवंदो। लाला बस लाला जे साम्हूं तूं वॾे आवाज़ में तो ॻाल्हाए। लाला कॾहिं बाबा साईं बि असांजे मथां एतिरो रोब नाहे कयो जेको तूं थो करीं। सोट तोखे छूट ॾिनी तॾहिं त तो हुन सां गदारी कई। ॿुधा मूं कहिड़ी गदारी कई आहे? हाँ इहा त तोखे मां ओताक ते ॿुधाईंदुसि त तो छा छा कयो। हल अॻियां थी हल। न हलंदुसि लाला, भली तूं मारे खयो हल। पोइ तुंहिंजो इहो शौक़ु बि पूरो था कयूं। साईं चयो आहे त तुंहिंजी पहिरीं आख़िरी ग़लती हिनखे माफ़ करे छॾियो। जी जावां जी वॾी महिरबानी। ॿीहर कोशिश कंदमि त अहिड़ी का बि ग़लती न थिए। जेकॾहिं तो ॿीहर बि हितां भॼण जी कोशिश कई न पोइ बि तूं कामयाब न थी सघंदी आहे। छो त दर ते चौकीदार बीठल आई जेके तोखे ॿाहिरि वञण कोन ॾींदा। उन ॾींहुं बि जीजा मां भॼां न पई। जेको थियो वो दरगुज़र थी वियो। ॿीहर अहिड़ी ग़लती न कजां। न थींदी जीजा। तुंहिंजे भाउ खे बि साईं पंहिंजो दुश्मन न सम्झो हो, पर तुंहिंजो भाउ ॿियनि जे चवण ते अची करे साईं खां मुंहुं ई फेरे वियो। जीजा मां तव्हांखे सम्झाईंदसि, ॿीहर साईं सां कॾहिं बि गद्दारी कोन कंदो। जेकॾहिं गद्दारी कंदो न त तुंहिंजो भाउ मारियो वेंदो। जे गद्दारी न कंदो त हू ख़ुशि हूंदो, तूं बि ख़ुशि हूंदी आहे। जीजा साईं खे चइजां त मुंहिंजे भाउ मीर जी आख़िरी ग़लती सम्झी हुनखे माफ़ करे छॾे। साईं वॾो महिरबान आहे। बस तूं पंहिंजे भाउ खे इहा ॻाल्हि सम्झाए छॾ त ॿीहर साईं सां का बि गद्दारी न करे। अम्मा राणी तुंहिंजो पीउ वापसि आयो? बाबा काॾे वियो? अरे तोखे ख़बर हूंदी न। मूंखे त कुझु बि न आहे ॿुधाए वियो। जेकॾहिं हिते आहे त अम्मा पोइ तूं परेशान छो आहीं? मां परेशान? न मां त परेशान न आहियां। अम्मा ये सच नथी ॿुधाई त न ॿुधा, पर मां तव्हांजो दुश्मन न आहियां। मूं कॾहिं चयो त तूं असांजो दुश्मन आहीं? जेकॾहिं तूं बाबा सां दुश्मनी कंदे त बाबा जे हिकिड़े चंबे सां ई पूरो थी वेंदे। हा मां मूंखे ख़बर आहे तुंहिंजे पीउ जी।
चाचा छा थो सोची? मां तुंहिंजे पीउ जे बारे में हक़ीक़त आहे त वॾो बिल्डोज़र आहे, बिल्डोज़र फौलाद आहे, फौलाद। खेरन सां बाबा वापसि अचे त मां मिठाई विराया। वॾो ॻाल्हि ॿुध, मूंखे सुवालनि जा जवाब ॾे। कहिड़नि सवालनि जा तोखे जवाब घुर्जनि? मूंखे सिर्फ़ इहो ॿुधा त तूं ज़ाल कंहिंजी आहीं। ओयो हाणे मोदा थींदो। ॿुधी नी मुमल छा थी चवे? अदालिमा तुंहिंजी ज़ाल आहे, ॿियो कंहिंजी ज़ाल आहे? पर मूंखे त शक थो थिए। कहिड़ो शक मुआ? जे मुंहिंजी ज़ाल आहीं त जॾहिं मां घर अचां थो ॾंभण शुरू थी करी, जॾहिं सालू घर में थो अचे तुन सां ॾाढियूं कुर्ब जूं कचहरियूं पई थी करी ऐं ॾंद पई थी कढी। हा पोइ ॿुधा त मां छा सम्झा त तूं कंहिंजी ज़ाल आहीं? जेकरे इहा थाप कंदे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अदी तो मां बेज़ार त थींदी न। ही निभागी मूंसां राज़ी कॾहिं जो तूं बेज़ार जी ॻाल्हि थी करी? जॾहिं खां मां हिते परणजी हिनखे वठी आयो आहियां सुख जो साह मूं न खयो आहे, सुख जो साह। रत जा ॻोढ़ा त मुआ तूं मूंखे रोआरिया आहिनि, अञा मुंहिंजे मथां तो इल्ज़ाम आणे। वॾी भला ही बचुल, कॾहिं बि मां तोसां पहुची कोन सघंदुसि। तूं ट्रेन वांगुरु तेज़ पई थी भॼी, जीअं लाहौर वारी ट्रेन आहे। तो मुआ मूंसां गॾु मुंहिंजी न्याणी जी बि ज़िंदगी बर्बाद करे छॾी। निभागा पोइ बि चए थो ॾोह मुंहिंजो आहे। मालिक मारई तोखे पोइ हिसाब वठंदी। पिट मूंखे रन पिट, जॾहिं मां मरंदुसि न पोइ जेके तूं सुखिया टुकर खाईंदी न उहे बि दुनिया ॾिसंदी, दुनिया। अदी तूं अदालीमे सां मथो हणंदी आहे त उहो छितो त थींदो न। इन खां सुठो आहे त तूं चुप करे वेही रहो। मूमल मां ॻाल्हायां या न ॻाल्हायां इन मोए जूं रड़ियूं पयूं हलंदियूं। हाणे तो चयो आहे न त मां माठ थी कयां, पोइ बि ॾिसजांइ त केतिरियूं रड़ियूं थो करे। अकबर जी ॻोल्हा कयो, शाम ताईं उहो मुंहिंजे साम्हूं हुजे। लाला बहितर थींदो त अकबर खे छॾे नवाब खान लाइ सोचूं, छो जो सजावत जो कातिल उहो ई आहे। सोट खे मूं मारियो आहे, मूं हुनजो कातिल मां आहियां। छा सजावल खे तो मारियो आहे? हा मूं मारियो आहे, मूं। हाणे ॿुधायो कंदो पलान सजावल जो? आहे तव्हां में हिम्मत जो तव्हां मूंखे मारे सघो? असांखे त एतिबार ई नथो अचे त को तूं सजावल खे मारे सघीं थो। जॾहिं मूं ख़बर ॿुधी न त मुंहिंजे भाउ वज़ीर खे सोट सजावल मारियो आहे, उन वक़्तु मूंखे पक न पई थिए त को सोट सजावल मुंहिंजे भाउ खे मारियो, पर ईअं थियो। ही तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे लाला। अगरि सजावल खे न को धारियो मारे हा न, उन प्लान त असां ज़रूरु कयूं हा। पर इहा हक़ीक़त आहे त मूं ई पंहिंजे सोट खे मारे पंहिंजे भाउ जो प्लान कयो, ऐं इहा ॻाल्हि राज़ में रहणु खपे। जे इहो राज़ ज़ाहिर थियो न त तव्हां ॿई कोन बचंदा। करियो वॾे कातिल त असां सां गॾु आहे। असां हरू भरू नवाब ते पिया शक कयूं। कातिल असां सां गॾु आहे। हाणे जेको न असां कदम खणंदासीं सोचे ऐं सम्झी खणंदासीं। तव्हां ॿ हमरा वञनि गाॾी का आहे, हिते होटल तां मानी वठी अचनि। आशू हितां होटल 15-20 किलोमीटर परे आहे, कीअं वेंदासीं? तूं छा सॼी राति बुख मारींदा? पंधु कोन मारींदो। वञो मानी वठी अचो। आशू न थी नाराज़, वञूं था मानी वठी था अचूं। निभाग ॾाढो ज़लील कयो आहे। जेकॾहिं सुभाणे हथ न आयो न त पोइ सम्झी छॾिजो तव्हां मां केरु बि ज़िंदा कोन रहंदो। आशो आशू आशू अखियुनि जे साम्हूं हुयो, उहे बि निकिरी वियो। मूं छोकिरी जो बचा कयो, तो हुनखे गोली न लॻे, न त मां तो मूसा खे पूरो ई करे छॾियां। हाणे छा सोचियो थी आशू? हाणे मूसा सां गॾु छोकिरी खे पूरो करणो पवंदो ऐं ॿिन्हिनि जा लाश गॾु खणी हलंदासीं। आशू जेकॾहिं हुकुम आहे न त पोइ मूसा खे लेटाइण में देरि न कंदासीं। हा आशू मूसा खे मारे पोइ मोटंदासीं। आशू तकड़ न कर,
मूसा जाबुलू चीतो आहे चीतो एतिरो सोलो वटि कोन ॾींदो। जेकॾहिं मूसा जाबलू चीतो आहे न त मां बि बगड़ आहियां, आशू बगड़ चीरे फाड़े पूरो करे छॾींदो था। जे काश मूं वटि न को बम हुजे इन निभागनि जे विच में उछलाए सभु दफ़ थी फिर जेसे ताईं मां हिते आहियां मूसा ताईं एतिरो आसान त कोन पुॼण थी ॾिसां। जेसी ताईं नैना खे मोटाईंदसि कोन तेसी ताईं नवाब खान जी कैद मां आदि खे छॾाए कोन सघंदुसि। ऐं मूसा मरण खां सवाइ नैना मां हथ कढंदो कोन। ऐं मूसा मथां सिधी गोली हलाइण लाइ दिलि बि नथी चाहे। ऐं नवाब खान जे माण्हुनि बि अची मूसा जो घेरो तंग कयो। मरंदो मूसा ज़रूर मरंदो। फिलहाल थोड़ो तंग पियो करे पर ॻाल्हि सम्झ में नथी अचे त सजावल कीअं मो, पर जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ तॾो छो कोन कयूंसि? साईं मूंखे त ईअं थो लॻे त सजावल तव्हांखे धोखे ॾियण जी कोशिश पियो करे। मां त सजावल सां ठाह करण वियोसि, पोइ हू मूंसां धोखो छो कंदो? सजावल समूरी ताक़त पाण वटि रखण थो चाहे ऐं तव्हांजे हूंदे सजावल जो इहो ख्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। हाणे हू पाण खे कुझु वक़्तु ग़ाइब रखंदो ऐं पोइ ओचितो हमिलो करे मूंखे पूरो कंदो। पर हुन जी सोच खां मां घणो अॻिते सोचींदो आहियां ज़रीना बेगम। इन करे सजावल खे इन चाल में मां कॾहिं बि कामयाब थियण कोन ॾींदुसि। साईं नैना जो छा थियो? आशू सभु हवाल ॾिना आहिनि फोन ते, हू मूंसा जे पोयां आहिनि, पर अञा ताईं उन्हनि ते काबू न आहिनि पाए सघिया। पूरो धण आहे माण्हुनि जो साईं, हिकिड़े मूसा खे मारे नथा सघनि। मूं उन्हनि खे रोके छॾियो ज़रीना बेगम त नैना ऐं मूसा मूंखे ज़िंदा खपनि। ज़िंदा पकड़ण जे चकर में साईं मूसा उन्हनि खां निकिरी वेंदो। कोशिश त कंदा त हू उन्हनि खे ज़िंदा पकड़े सघनि, पर जेकॾहिं हथ न आया त पोइ मारे उन्हनि जा लाश हिते खणी ईंदा। आदि असां पंहिंजी शरारतुनि में पूरा आहियूं। तो कॾहिं इहो सोचियो आहे त हिन वक़्तु मूसा कहिड़ी मुसीबत में हूंदो? अदा मूसा न घर तो अचे न ॻोठ में तो अचे, पोइ असांखे कहिड़ी ख़बर पवंदी त हू कहिड़ी मुसीबत में आ? सालू मूसा मुसीबत में आ छा? अरे मां वेठो आ, छाजे लाइ वेठो आ? मखण मौजूद आ त परेशान थियण जी ज़रूरत ई नाहे। मां खे ख़बर ॿुधा त जेकॾहिं मूसो मुसीबत में आ त मखण घोड़ो खाईंदो सिधो मूसे वटि, मूसे खे कढी खणी तुंहिंजे साम्हूं फिटी कंदो। बता सम्झी मखण खे तो हल्को सम्झो आहे। चुप कर, बात बंदि कर पंहिंजो इहो। अदा सां ॻाल्हाइण ॾे। हा अदा तो तूं ॿुधा त तो छा ॿुधो आहे इहो? अदी अॼु लीमो मूंखे मिलियो ऐं चवे पियो त अरे हेॾे बेग़ैरत इंसान, तूं सॼो ॾींहुं बचुड़ जे पोयां वती तो चकर हणंदो, कॾहिं इहो सोचियो अथई तुंहिंजो जेको पुट मूसा आहे उहो कहिड़े सूरनि में आ, कहिड़े सूरनि में आ? ॿुॾी मर। मुंहिंजो पुट मूसा शींहं आहे, शींहं। ओ जिते बि हूंदो न शींहं वांगुरु रहंदो, हुनजे वार जो बि केरु नालो कोन वठंदो। तूं मूसा जे वार जी ॻाल्हि थो करीं, हाणे नवाब खान जा माण्हू वेंदा, इहो तुंहिंजो पुट जेको हुयो मूसा दूसरा जेको आहे न इन्हे जी खल लाहे हिते खणी ईंदा। मूसा खे जबल में अहिड़ो हथु कयो अथनि जो निकिरण जी का विथी कान्हेसि। ॻोल्हे ॻोल्हे मरी वेंदे पुट लाश बि हथ न ईंदी। अरे हयाधार वञी पुट खे बचा सॼो ॾींहुं बचुड़ जे पोयां कैचियूं खणी अचां था धोरी थक हुजई बूथ में। अदी लीमे मूंखे ईअं चयो ऐं मूंखे ख़बर आहे त लीमो इन मामले में कूड़ कोन ॻाल्हाईंदो। मां
त चवां थी अदा तूं ऐं मखण वञी नवाब खान सां मिलो, उनखे का मिंथ मेड़ कयो। मां वञी उन वरे सियाणीअ सां थी मिलां, उनखे वञी का मिंथ मेड़ कयां थी। बेगुला मिंथ मेड़ सां कमु कोन हलंदो, उन्हनि खे दाबो ॾियणो पवंदो। दाबो सालू आहे, सालू त आहे, बाक़ी रेस खे दाबो ॾियण खां पोइ मखण आहे अलाए न आहे इहा ख़बर न आहे। आहे मखण आहे, मौजूदा वेठो आहे। तो मखण खे हल्को सम्झो आहे छा? उते मूंखे पहुचण ॾे, अहिड़ा दाबा ॾींदोसांसि जो ख़बर पएसि अॼा जुआर जू में चेरा हॾ आहे। आदि हिते इहे फड़कियूं थो हणे, बाक़ी रेस जे अॻियां हवा ई निकिरी थी वञे ने भागे जी। अरे सालू साला शर्म कर, मखण खे हल्को न सम्झू। भली तारा जी खड़ी आहे, मूंखे चोर बबड़ खां न टप, मूंखे ठुक हा। तारा जी में तोरे अॻ में वज़न वारी मशीन ते चाढ़ियो मां त मशीन मां आवाज़ आयो त मूं ते 4 माण्हू न चाढ़ियो। मखण खे हल्को न सम्झाए अदा, ज़ाहिरी गरो आहे, बाक़ी हूअं सफ़ा हलकड़ो अथई। ठीक है सरकार, जेको तव्हांजो हुकुम। आशो ले ख़बर नवाब खान सां राब्तो थियो या न? हाँ सरकार के मूं चई छॾियो आहे त मूसा जबल मां निकिरी 0 पॉइंट ते ईंदो, सिम नाले वारे पासे खां निकिरी आयो आहे। असां तो हुनजे पुठियां आहियूं ई आहियूं, पर कुछ माण्हू असां जबल में छॾिया आहिनि। आशो मतलब त ॿिया माण्हू अचनि था न? हा शमन, सरकार ॿिया माण्हू मोकिले पियो। हाणे हलो विख वधायो, घणो ई बोर कयो अथव। उथी चांहि ठाह। लाला मूं सॼो ॾींहुं घर जो कमु कयो आहे, मां थकिजी पई आहियां। जा हाकमज़ादी खे चओ घर जी नौकरियाणी तूं आई जा मां। ही घर मुंहिंजो आहे, हिन घर जी मालिकणी मां आहियां। ॿीहर या बकवास कई अथई न, पुठीअ तां खल लाहे छॾींदीसांइ। ही घर असांजो आहे, तूं हिन घर जी नौकरियाणी आहीं, नौकरियाणी। ॾिसी छा थी, हल चांहि ठाहे अच। हाणे हिकु कोप न, हाणे मुंहिंजे लाइ बि ठाहे अचजा। कुदरत वारी जी लठ बे आवाज़ अथव, तव्हां जे करे फसियव न, तव्हां मां केर बि कोन बचंदो। हाकमज़ादी, मूं तोखे चयो न त हिन जी ज़ुबान कटे छॾ। हिन जूं बिटूं ऐं बाराता मूंखे कावड़ था ॾियारनि। जेकॾहिं मूं होश विञायो न, सोट सिजावल जीअं हिनखे बंदूक हणी पूरो करे छॾींदुसि। लाला सुभाणे मां हिनखे सुधारे छॾींदसि, जेकॾहिं हे न सुधरी न त इहा ज़ुबान हिन जी मां कटे छॾींदसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।